सतनाम श्री वाहेगुरु। थाप्या न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए। जिन सेवया तिन पाया मान, नानक गाविए गुणी निधान। गाविए सुनिए मन रखिए पाओ, दुख पर हर सुख कर ले जा। गुरुमुख नादं गुरुमुख वेदं, गुरुमुख रहे समाई। गुरु ईसर गुरु गोरख बर्मा, गुरु पार्वती माई। जे हो जाना आखा नाही, कहना कथन न जाई। गुरा एक दे बुझाई, सबना जिया का एक दाता। सो मैं विसर न जाए। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, चौथी पौड़ी में गुरु पातशाह जी या समझाणी ॾिनी आहे त उन्हीं परमात्मा जी वॾियाई जो वीचार करण सां अंदर में उन लाइ प्रेम जी भावना पैदा थिए थी, छो त उनजी ॿोली प्रेम जी आहे। हाणे पंजी पौड़ी में साहिब गुरु नानक सचे पातशाह जी वॾियाई जो वीचार कंहिं तरीक़े सां करणो आहे, उन बारे में ॿुधाइनि था। उनखे ॻाए, उनखे ॿुधी ऐं उनजे लाइ प्रेम जॻाए ही मन जा सभु दुख ख़तम थियनि था। छो त जंहिंखे ॾिठो नाहे उनजे लाइ भला प्रेम कीअं पैदा थिए। संसार में जंहिंखे बि असां ॾिसूं था, जंहिंसां वक़्तु गुज़ारूं था, उनजी ख़ासियतनि, उनजे गुणनि जो जॾहिं असां ते प्रभाव पवे थो, तॾहिं असां जे अंदर में उनजे लाइ प्रेम जी भावना जागदी आहे। पर जंहिंखे ॾिठो बि कोन्हे, उहो कुदरत वारो उनजी वॾियाई जो वीचार करे ही प्रेम जगाए सघिजे थो। उहो केतिरो वॾो आहे, उहो बेअंत आहे, उहो दातार आहे, उहो महिरबान आहे। उनजी वॾी वॾियाई जो वीचार करण सां उनजे लाइ अंदर में प्रेम जी भावना जागे थी। ऐं उनजी वॾियाई जो वीचार करण जो सभ खां हिकिड़ो बहितरीन तरीक़ो इहो आहे त उनजा गीत ॻायूं ऐं उनजे गीतनि खे ॿुधूं ऐं अंदर में उनजे लाइ प्रेम जगायूं। पर उनजे लाइ गुरु जी संगत ऐं गुरु जी बख़्शिश हुजण बि तमामु ज़रूरी आहे। उन मालिक जो नाम, उन मालिक जो ज्ञान, उन लाइ प्रेम उनजी बख़्शिश द्वारा, गुरु जी बख़्शिश द्वारा प्राप्त थिए थो। ऐं इहा दात असांखे असांजे गुरु खां घुरणी पवंदी।
गुरु ही असांखे इन ॻाल्हि जी पक कराए थो त परमात्मा हर जॻह ते मौजूदु आहे। गुरु ही सभिनी देवताउनि जो देव आहे। त हिन पौड़ी में सतगुरनि शुरूआत कई आहे, थापिया न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए। उहो मालिक निरंजन आहे, इन लाइ उहो मोह माया जे प्रभाव खां परे आहे। निरंजन जंहिंखे को दाग न लॻे, ना उनखे कंहिं बढ़ाए सघे थो, ना उनखे कोई पैदा करे सघे थो। थापिया न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए। हू बसि पाण ई आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण वारो। आप ही ने आप साजियो, आप ही ने रचियो नाओ। इन जे लाइ उहो सैभंग आहे, उहो पंहिंजो पाण मां पाण पैदा थियो आहे। जिन सेविया तिन पाया मान, नानक गाविए गुणी निदान। जंहिं उनजी वॾियाई जो वीचार कयो, जंहिं उनखे ॻायो, जंहिं उनजी उस्तत कई आहे, उनजी दरगाह में, उनजे दर ते मान पातो आहे। इन जे लाइ हे नानक, नानक गावीअ गुणी निधान। अहिड़े गुणनि जे खज़ाने जी खे जो गायन कजो, उनजा गीत ॻायो। गावीअ सुणीअ मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाए। सतगुरु सच्चे पातशाह हिते ॿुधाइनि था त उनजो ध्यानु कीअं करिणो आहे। मन खे टिकाए करे, मन उनजे अंदर में प्रेम जगाए, उनजा गीत ॻाइणा आहिनि ऐं ॿुधणा आहिनि। मन में प्रेम जगाए, हिते बि सतगुरु प्रेम भाव जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं अंदर में प्रेम जगाए करे उनजा गीत ॻाईंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं त दुख ऐं अशांति ख़तम थी वेंदी आहे ऐं अंदर में आनंद जी अनुभूति थींदी आहे। प्रेम सां सुख जी प्राप्ति थींदी आहे। दुख पर हर सुख घर ले जाए। गुरुमुख नादं गुरुमुख वेदं, गुरुमुख रहे समाए। हिते मुंहिंजे पातशाह ॿुधाइनि था, गुरु जे द्वारा ज्ञान जी प्राप्ति थींदी आहे, गुरु जे द्वारा नाम जी प्राप्ति थींदी आहे ऐं गुरु इहे ॻाल्हि पक कराईंदो आहे त उहो परमात्मा हर जॻह ते मौजूदु आहे, व्यापक आहे। गुरु ई ईश्वर आहे, शिव आहे, गुरु ई गोरख आहे, गुरु ई ब्रह्मा आहे ऐं गुरु जी परमात्मा माता पार्वती आहे। जे हों जाना खा नहीं, कहना कथन न जाई। जेकॾहिं मूंखे ख़बर पई वञे, मूंखे सोची थी वञे उन परमात्मा जे हुकुम जी, उन अकाल पुरख जे हुकुम जी जेकॾहिं सोची बि पइजी वञे, पर मां बयानु न पियो करे सघां, छो जो उहो मुंहिंजी कथनी खां परे आहे। कहणा कथन न जाए। इन जे लाइ गुरु जे दर जे अॻों अरदास आहे। गुरु जे द्वारा ई मूंखे उहा सोची प्राप्त थिए थी। परमात्मा जा गीत ॻाइण जी सोझी, नाम जी सोझी। बुरा एक देह बुझाई, सबना जिया का एक दाता, सू मैं विसर न जाए। हे गुरु, माखे हिकिड़ी बख़्शिश कर। हिते सतगुरु जी बख़्शिश घुरनि था। सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाए। सभिनीनि जीअनि जो, सभिनीनि साह वारनि जो हिकिड़ो ई दातार आहे।
वो मालिक मुख करे विसरे ना। इहा दात गुरु महाराज इन पौड़ी में घुरनि था। पहिरें पाण मूल वीचार पौड़ी जो रखियोसीं, उनखां पोइ अखरी अर्थ कयोसीं। एतिरी सेवा परवान, भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।